ॿोलीअ जा वधीक आवाज़ पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन सबक़ में वधीक आवाज़ आहिनि जेके ॿिनि जुमलनि खे पाण में मिलाइण में इस्तेमालु थींदा आहिनि। अचो त उहे आवाज़ पढ़ूं। उहे आवाज़ आहिनि में, ते, ऐं, में, ते। गिलास में पाणी आहे। मथे ते टोपी आहे। पिंजरो ऐं पखी ॾिस। तोतो पिंजरे में आहे। पखी वण ते आहे। इहे हुआ वधीक आवाज़ जेके ॿिनि जुमलनि खे पाण में मिलाइण में मदद कंदा आहिनि। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। ॿोलीअ जा वधीक आवाज़ पढ़ो।